बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, दरिया न्यूज़ में भली कार आऊं आहियां DB बलोच। नाज़रीन, सबका पहिरियां हिकु नज़र हेडलाइंस ते। कश्मीर ज़िले अंदर 18 ॾींहं बि लॉकडाउन जारी। सरकार मुतासिरनि जी वाहुर करण में नाकाम थी वई। कश्मीर में सरकारी राशन जी विरासत जो मामलो गोड़ जे वर चढ़ी वियो। चेयरमैन काउंसलर राशन बैग वठण खां इनकारी बणियल, मुतासिर रुली विया। कश्मीर जो ईदी लाॾाणो करे वियो। खेन कलवड़ माला कब्रिस्तान में मिट्टी माओ हवाले कयो वियो। कश्मीर में एहसास प्रोग्राम जे पैसनि मां कटौती जारी, मुतासिरनि जूं दाहूं। कंदकोट में ॻोठाणनि जो तंगवाणी पुलिस खिलाफ़ एहतजाज, SSP ऑफिस आॾो धरणो। हिन ख़बरुनि लाइ तावन कयो आहे अथोराइज़ डिस्ट्रीब्यूटर कश्मीर। अथोराइज़ डिस्ट्रीब्यूटर वारनि जो चवणु आहे त असां वटि खंड, पत्ती, चांवर, घी, अटो ऐं ॿियो सामान होलसेल रेट ते दस्तियाब आहे। अथोराइज़ डिस्ट्रीब्यूटर नज़द टेलीफोन एक्सचेंज कश्मीर। मोबाइल नंबर 03331 31 631। नाज़रीन, पेश आहिनि तफ़सीली ख़बरूं। कश्मीर ज़िले अंदर अॼु 18 ॾींहं बि लॉकडाउन जारी रहियो। ज़िले जे समूरनि शहरनि में कारोबारी मर्कज़ बंदि रहिया। होॾां सरकार 18 ॾींहं बि मुतासिरनि जी मालिकी करण में नाकाम थी वई आहे। कश्मीर ज़िले अंदर लॉकडाउन जे मुतासिरनि लाइ आयल सरकारी राशन जी विरासत वारो मामलो गोड़ जे वर चढ़ी वियो आहे। कश्मीर तालुके जे चेयरमैननि ऐं काउंसलरनि मुख़्तियारकार कश्मीर खां राशन बैग वठण खां इनकार करे छॾियो आहे। काउंसलरनि जो चवणु आहे त खेनि लिस्ट मुताबिक़ हर वार्ड लाइ 90 बैग फ़राहम कया वञनि, जॾहिं त खेनि मुख़्तियारकार पारां 45 बैग ॾिना पिया वञनि। हुननि मुतालबो कयो त खेनि 90 बैग ॾिना वञनि। तकरार सबबि मुतासिर रुली विया आहिनि। जी वर्कर कश्मीर जे ईदी तौरु मशहूर शख़्सियत ग़ुलाम मुस्तफ़ा उर्फ़ ईदी कलवड़ गुज़िरियल ॾींहुं हिन फ़ानी जान मां लाॾाणो करे वियो आहे। संदसि जनाज़े निमाज़ कलवड़ माला में अदा कई वई। ग़ुलाम मुस्तफ़ा कलवड़ खे सवें आलिन अखियुनि सां अबाणे क़ब्रिस्तान में मिट्टी माओ हवाले कयो वियो आहे। वज़ीर आज़म इमरान ख़ान पारां लॉकडाउन सबबि मुतासिर थींदड़ माण्हुनि लाइ शुरू कयल एहसास प्रोग्राम जे पैसनि जी किस्त अचणु शुरू थी वई आहे। कश्मीर ज़िले जे एजेंटनि पारां 12,000 बदिरां फ़ी माण्हू खे 11,000 रुपया ॾिना पिया वञनि। इलाइक़े वासियुनि डिप्टी कमिश्नर खां कार्रवाई जो मुतालबो कयो आहे। तंगवाणी जे ॻोठाणनि SHO तंगवाणी अब्दुल फ़ताह ॾाहाणी ख़िलाफ़ SSP ऑफिस आॾो पाक किताब खणी एहतजाज कयो। उन मौक़े ते माई गुलनाज़ इल्ज़ाम लॻाईंदे चयो त SHO तंगवाणी फौजली ॾाहाणी जे चवण ते नाहक घरनि ते चढ़ाई करे तशदुद कयो ऐं सामान खणी वियो आहे। नाज़रीन, ही हुयूं हिन वक़्त ताईं जूं ख़बरूं। वधीक ख़बरुनि ऐं तज़ियनि लाइ ॾिसंदा रहो YouTube चैनल दरिया न्यूज़ ऐं दरिया न्यूज़ खे सब्सक्राइब करणु न विसारींदा।